अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? मैं तो बिल्कुलु ठीकु हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध फेसबुक पेज ऐं असांजो सलाम सिंध न्यूज़ कश्मीर खां कराची ताईं। दोस्तों, आयासीं बबरलो बाईपास ते धरणो जेको वकील भाइरनि जो जेको लॻियलु आहे, असां उन्हनि खे जस पेश कयूं था। हिकु सुठो कमु आहे जंहिंमें कॉम्प्रस्त बि शामिलु आहिनि, हर पार्टी जा माण्हू हुते मौजूदु हुआ जेके ॾिठासीं ऐं कुझु दोस्तनि खां इंटरव्यू बि कयासीं जेके कुझु कॉम्प्रस्त हुआ, कुझु वकील भाइर हुआ आयल हुआ। सो गर्मी जे करे कुझु वरी पंहिंजे घरनि तरफ़ ई हलिया वेंदा आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, गर्मी बि आहे। सो पोइ बि काफ़ी तादाद में जेके वकील बिरादर्स उहे हिन वक़्त ताईं मौजूदु हुआ। असां बि हिते जेको आहे आयासीं हाणे लैंसडाउन पुल जे साम्हूं। हिते अगरि दरिया जी ॻाल्हि कयूं त दरिया पंहिंजे मौजुनि में हूंदो हो ऐं पाणी तक़रीबन हो साम्हूं मोटरसाइकिल ॾिसो था होसि ताईं जेको आहे पाणी मौजूदु हूंदो। पर दरिया में पाणी न हुजण करे ऐं माना हीअ सूरत हाल आहे दरिया जी। हीअ ॿेड़ियुनि जा वीचारा जेके आहिनि हिते बीठा आहिनि, असां बि हिते मौजूदु आहियूं। सो मां चयो दोस्तनि खे कुझु दरिया बादशाह दीदार बि करायूं। हे ॾिसी सघो था माशाल्लाह। ऐं हे लैंसडाउन पुल साम्हूं ऐं दरिया जी जेकी हिन वक़्तु सूरत हाल आहे पाणी जी, उहा इहा आहे जेकी तव्हां ॾिसो पिया। हीअ ॾिसी सघो था वारी जेको आहे तक़रीबन उॾरे पई। बाक़ी हे छो जो ॿेट विच में जेको आहे हिन में पाणी एतिरो न हूंदो आहे, पाणी हूंदो आहे बल्कि हिन में, छो जो ॿेट आहे विच में। बाक़ी अगरि पाण साध ॿेले वारे पासे हेॾां जेको साध ॿेलो आहे हुन पासे अगरि पाण ॻाल्हि कयूं त उते जेको आहे वारी उॾामे पई पासनि सां, साइडनि सां टापनि तां। ऐं पाणी जेकी सूरत हाल आहे उहा बि घटि आहे तक़रीबन। ऐं कैनालनि वारो जेको इशू हिन वक़्तु हले पियो, हिन ते काफ़ी दोस्त जेके आहिनि हिते धरणे में मौजूदु हुआ, जंहिंमें कॉम्प्रस्त वकील ऑल ओवर जेके बि हुआ तक़रीबन हिते मौजूदु हुआ। ऐं ख़ासि करे मां आबादगार भाइरनि खे बि इहा गुज़ारिश कंदुमि त उहे बि हिते ॿाहिरि निकिरनि। 48 सेंटीग्रेड गर्मी आहे ऐं वकील भाइरनि में मां इहा शइ बि ॾिठी त उन्हनि जो हिकिड़ो वैसो बि न आहे। उहे बि जेके आहिनि एहतजाज करनि पिया पंहिंजे हक़ जे ख़ातिर। एहतजाज करणु बि खपे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हीअ सभिनीनि जो हक़ु आहे। ऐं हीअ जेकी सिंधु आहे असांजी, ऐं हीअ सभिनीनि जो ई आहे ऐं सभिनीनि जो हिन ते हक़ु आहे सिंध वासियुनि जो। ऐं सभु हिते तव्हां जाॻो। पाणी जेकी सूरत हाल सिंधु उहा मौजनि में न आहे जेकी उहा मौजनि में हुजणु खपे। हा, लैंसडाउन पुल जे हेठां असां हिन वक़्तु साम्हूं मौजूदु आहियूं। हे ॾिसी सघो था, हीअ ॿेड़ियूं बि हिते मौजूदु आहिनि ऐं हिते काफ़ी तादाद में जेके आहिनि सियाहत हिते ईंदा आहिनि। ऐं हिन खां अलावा हिते पोइ वरी सफ़रु करणु वेंदा आहिनि पंहिंजो दरिया बादशाह तरफ़। ऐं हिते ॿुलण बि ॾिसणु वटां हिकु ॿ ॾिठा आहिनि, घर निकिता हिते ॿुलण बादशाह बि हिते आहिनि दरिया बादशाह में। पर चवण जो मक़सदु इहो आहे त अगरि कैनाल ठहंदा त हीअ जेकी मौज आहिनि, माना मौजुनि में थोरो थको नज़र अचे थो, हीअ सिंधु दरिया उहो बि त ख़तमु थी वेंदो। हे मथे तव्हां ॾिसी सघो था न, हे वारी उॾामिजे थी। ऐं हिते तक़रीबन माना हिते माना जेको आहे न दरिया बादशाह जो पाणी हिते मथे ताईं जेको आहे तक़रीबन ईंदो हो, वेंदे उहो मोटरसाइकिल ताईं होसि ताईं परे परे ताईं इहे सॼो भरिजी वेंदो हो, जेको हिन वक़्तु उहो पाणी मौजूदु न आहे। ऐं हे पाणी जेकी अंदरि आहे, छो जो हीअ हिते साइडनि सां जेको आहे घटि थी वेंदो आहे, ॿेट अची वेंदो आहे अहिड़े हिसाब सां ॿेट टाइप ते, त पोइ पाणी हिते तक़रीबन अक्सर जेको आहे भली पोयूं या अॻियूं माना हिते भरियल ई भरियल हूंदो आहे। त काफ़ी दोस्त हिन खे ॾिसी चवंदा आहिनि दादा पाणी भरियल आहे, पर ईअं इहो हरगिज़ न आहे। ईअं पाणी जी उहा सूरत हाल न आहे जेके हुजणु खपे। हीअ ॿेड़ियुनि जा वीचारा बि हिते ॾिसो था मौजूदु आहिनि ऐं पाणी जेकी सूरत हाल आहे उहा तमामु घटि आहे ऐं वधीक हुजणु खपे ताकी ॿेड़ियुनि खे बि फ़ाइदो थिए। अब्दुल लतीफ़ महार बि असांजो दोस्त हुते मौजूदु आहे। बबरलो बाईपास कैनालनि जे हवाले सां जेको आहे न असां हिते आयल हुआसीं ऐं कैनाल नामंज़ूर असांखे जो हिकिड़ो ई जेको आहे नारो आहे। ऐं हिते हे ॾिसी सघो था हिते मौजूदु आहिनि साम्हूं हे दरिया बादशाह ऐं दरिया बादशाह जे साम्हूं असां। हे अब्दुल लतीफ़ महार साहिबु असांजो प्यारो दोस्त बि हिते मौजूदु आहे। लतीफ़ महार साहिब सां कुझु हाल वाल कंदासीं। लतीफ़ महार साहिबु छा चवंदा आहियो दरिया बादशाह वटि हिते पहुतो आहे? साईं दोस्तनि खे साईं मां सभु खां पहिरियों सलाम कंदुमि। हेॾां थोरो जो, हा, सभु खां पहिरियों साईं दोस्तनि खे सलाम कंदुमि। ऐं ॿी ॻाल्हि साईं इहा कंदुसि त निकिरो सही धरणे में अचो, एहतजाज में अचो ऐं पंहिंजे सिंधु दरिया खे बचायो, सिंध जे पाणी खे बचायो। सिंध हे साईं ॾिसो, मां कुझु अर्सो पहिरियों आयुमि त जिते मोटरसाइकिल बीठी आहियां त हमराह जेको रेड़ी खणी बीठो आहे, एतिरे ते पाणी हुयो। सही
ऐं मौजनि में हुयो स्पीड में हुयो तव्हां ॾिसो दरिया हा। न मौजनि में आहे न पाणी स्पीड में आहे बिल्कुलु ऐं हिन टाइम पाण मौजूदु आहियूं लैंसडाउन ब्रिज जे बिल्कुलु हेठों सही ऐं औज मौज में दरिया हूंदो हम्म महिरबानी करे ख़ुदा रा निकिरो ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ निकिरो पंजाब हिन में हुकूमत का बि पार्टी जी, या जी। का बि न आहे तव्हां ॾिठो एहतजाज में हम्म ऐं हिन में मां ई सम्झां थो सिंधी क़ौम ऐं कराची खां वठी करे कश्मीर ते माण्हू कराची मौजूदु जा हुआ। वकील हिते अची सघनि था कराची त जा तव्हां बि निकिरो ऐं निकिरो हिते पंजाब हुकूमत इहा चए पई त बाबा हे कुझु कॉम्प्रेस था आहिनि पर हिते ॾिठो तव्हां अॼु साईं बदिले में बिल्कुलु त पूरी मां साईं सिंध आहे हिकिड़ी ॻाल्हि नोट कई तारिक साहिबु हम्म माना ईअं सम्झ त पाणी जेको हिकिड़ो पीअण वारो आहे न उहो बि आम जाम सादो हम्म पर खीर या शरबत हा ॾिसो ऐं टेंगा ऐं उन खां अलावा जेको आहे थाधल हम्म ऐं मिठाई जा माना पाणी थधा उहे माना आम जाम हलनि पिया वरी अचो तव्हां मानी जी तरफ़ बिल्कुलु त मानी माना आम जाम मानी माना ॾियनि पिया माना माण्हुनि खे प्रोवाइड करनि पिया इहा सिंधी बहिराणी मां ईअं सम्झां थो हज़ारनि जी तादाद में असां का माना को माना का हिते माना गैर इख़लाक़ी मूवमेंट न ॾिठी बिल्कुलु सही बिल्कुलु साईं पुरअमन एहतजाज आहे इहो जेको असांजो जमहूरी हक़ आहे बिल्कुलु ऐं इनशाला साईं असां पंहिंजे सिंध जे वकीलनि सां गॾु आहियूं ऐं उनखे साईं असां सलाम पेश कयूं था जेको उन्हनि अहिड़ो इनिशिएटिव क़दम खयों आहे बिल्कुलु ऐं अलाह कंदो जेको आहे न इहो कामयाबु वेंदा फ़ैसिलो इंशाल्लाह कामयाबु वेंदा इहो फ़ैसिलो वापसि वरितो वेंदो बिल्कुलु ऐं असां सुरख़ुरू थींदासीं असां पंहिंजी दरिया जी मौज में इनशाला वरी ईंदासीं बिल्कुलु साईं हे तव्हां ॾिसी सघो था हिते दरिया ते असां मौजूदु आहियूं ऐं हीअ दरिया मौजनि में जेको हुजणु खपे उहो असांखे नज़र कोन थो अचे दोस्त हितां सफ़रु कंदा आहिनि मथे लेसडाउन पुल खां चवंदा आहिनि की यार दरिया में पाणी काफ़ी आहे पर तव्हां साध ॿेले साइड वञो या अगरि तव्हां थोरो पोइते हेॾे वञो दरिया जे त तव्हांखे उहो पाणी नज़र कोन ईंदो वारी उॾामंदे तव्हांखे नज़र ईंदो ऐं हिते बि तव्हां जीअं लतीफ़ भाई ॻाल्हि करे हो त पाणी होसि ताईं वेंदो जेको उहो पाणी ॾिसो हाणे वारी उॾामे थो हिते माना उहो पाणी न आहे फुट जेको आहे न मथे हूंदा हे ॿेड़ा है न हेठि ॿेड़ा माना हेठि तक़रीबन हेठि काफ़ी हेठि सही ॻाल्हि आहे बिल्कुलु ऐं हिते असां लैंसडाउन पुल जे साम्हूं असां मौजूदु हुआसीं दरिया जी जेकी सूरत हाल आहे उहा इहा तव्हां ॾिठी ॿुधी सो हाणे मां तव्हां दोस्तनि खां इजाज़त वठंदुमि इनशाला जिते बि हुजो ख़ुशि हुजो अलाह हाफ़िज़